नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं तो मोरो में DSP अब्दुल हमीद पंवर SHO रफ़ीक अहमद जी प्रेस कॉन्फ्रेंस मुख़्तलिफ़ ॾोह में गिरफ़्तार थियल जवाबदार जंहिं बाबति तफ़सील ॿुधाए रहिया आहिनि। असां कुछ वक्त 20 ॾींहंनि में SHO मोहम्मद रफ़ीक पोए साहब ऐं मां हिकिड़ो गैंग बस्ट कयो जेके 5 लख फुरिया उन में असां 2-3 मोटरसाइकिल कयूं। तव्हां असांजो वॾो असांजो असांखे इस्तक़बाल कयो, छान ॾिनो, इज़त ॾिनी। अॼु वरी गॾु थी आहियूं, तव्हां सां वाइदो कयोसीं त इंशाअल्लाह असां कोशिशि कयूं था त असां वरी ॿियो बि गैंग बस्ट कंदासीं। पोइ अल्लाह जी महिरबानी सां असांखे अल्लाह कामयाबु कयो। हिन शहर जे आस पास हिकिड़ो ॾोहारनि जेको आहे गैंग ठाही कम्यूनिटी ॾोहारनि जी हुई, उहे तक़रीबन लोफर हुआ जेको मज़ा तक़रीबन असां उनजो पीछो कयोसीं। SHO सबका SHO मोहम्मद रफ़ीक ऐं असां हिन साईं जन दर्स वारे खां बि मदद वठंदा हुआसीं। पोइ असां हिननि जे कढ लॻासीं त हिकु मसइलो जोड़ी थींदे फोरू खे पकड़िजो जो ॾींहं राति फुरूं था कनि, ॾींहं राति फुरूं था कनि। पोइ ॻोठाणनि बि कंडनि बि असांजी वरी हेल्प कई उन में, हुननि जा थोरा था आहियूं जो पुलिस बि हेल्प कयनि। पोइ अल्लाह जी महिरबानी सां असां 5 ई जवाबदार ओरिजिनल था भली पुछा कयो असां कल्याण कुझु भॼी आहिनि। 5 गाॾियूं रिकवर कई अथऊं ऐं हिकु बिग माउज़र जेको तव्हां ॿुधो पिया था हेतिरी हल्की कलेक्शन निमा जेको आहे औज़ार आहे, कलेक्शन जहिड़ो औज़ार आहे बिग माउज़र आहे जेको हेतिरो पिया अचनि कड़का इमाम खे सुर करे हलिया पिया। पोइ रब मदद कई, असां 5 ॾोहारी गिरफ़्तार कया आहिनि। उनजो हिकु बिग माउज़र ऐं गोलियूं हथु कयूं। सिराजी बि 5 गाॾियुनि में थिया आहिनि। 2 असांजो बॉर्डर वारो थाणो आहे दौलतपुर नवाबशाह ज़िले जो, 2 गाॾियूं उन्हनि जूं आहिनि। 2 गाॾियूं उन्हनि जूं आहिनि फुर्तियल। कुझु ॾोहारी 2 भॼी आहिनि, उहे रुपोशन अलाह जी महिरबानी सां उन्हनि खे बि असां जल्द गिरफ़्तार कंदासीं। इंशाअल्लाह वरी बि कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।